Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो गोठ थई मशकिरन जो अञा एम्बुलेंस वारो न आयो साहब सॼी अस्पताल ॻोल्हियो न कादो न मिलियो न एम्बुलेंस जो ड्राइवर अरे इलाज काॾे वियो अरे हिते पियो हुयो हा साहब हिते पियो हुयो लाश हले काॾे वियो साईं साहब लाश खट कादन सब गायब अरे ये साला सीन साहब ॻोल्हियो हलो हलो हलड़ी बंदूक तुंहिंजो छक्का ॻाल्हि त ॿुध कॾहिं त माण्हुनि खे खिलाए असुल पेट में सूर विझी छॾींदो आहियां अॼु छो ईअं हारायल जुआरीअ वांगुरु कंधु हेठि कई वेठो आहे भाऊ मिठल यार मां इश्क में वॾी चोट खाधी तम गुली मूंखां मोह मटाए पैसो ॾिसी वञी धनु धोबीअ जी अखियुनि में अखियूं अटकायूं अथई खला अथई खोबला को बि बूथ ॿकरीअ जीअं कई वेठो आहे अरे उथ जवान थी खण बंदूक ऐं ॿई नाल वञी गुलीअ खे ठकाओ कर त वञे वाण वटींदी भले भले वाह जी सलाह ॾिनी अथई हा मां गुलीअ खे मारे वञी जेल वसायां गुली वञी क़बर वसाए माना असांजो घर ई तबाह भला पोइ हीअ सलाह ॾिए हीअ सलाह भली अथई नाकाम आशिक हूअं ई मौत जो सहारो वठंदा तूं बि वञी ख़ुदकुशी करे छॾ भले भले भाऊ मिठल मां ख़ुदकुशी करे वञी दोज़ख जी बाहि में सड़ा गुली वरी वञी धनु धोबीअ सां पीगन में लुॾे न बाबा न मां ईअं हरगिज़ न कंदुमि का ॿी सलाह ॾे ठीकु आहे हे मशवरो आहे त लखनि जो पर तोखे मुफ़्त में थो ॾियां हाणे कन खोले मुंहिंजी ॻाल्हि ॿुध शह पर वॾा छॾाए टोपी सफ़ा निराड़ ते रख धनुअ मां पैसा कढ अरे सुञो थींदो त गुलीअ मां पाण ई हथ कढंदो वाह जी सलाह ॾिनी अथई अची तो बाकू त पाया हलड़ी बंदूक तुंहिंजो बड़स माण्हू वारे त कमु हिकु बि न कई बाक़ी हल सलाह त कमु आयासीं पूरा 35,000 रुपया हे मूंखे ॾे हाणे जेके पैसा खीसे में लिकाया अथई न ॿाहिरि कढो ॾाण ॾिसी वई अलाए छा अचे वठ हिकिड़ो ॿियो बि नोट अथई इन किने खीसे में कढो ॿाहिरि हाणे ॿुधाए त हे 35,000 थिया या अञा वधीक आहिनि 300 रुपया वधीक आहिनि 35,300 रुपया अचे मुंहिंजा ॾेर चोर हे 300 रुपया तुंहिंजी ख़र्ची आहिनि छा यादि कंदे थोरो 300 रुपया खोड़ ये 35,000 मुंहिंजा खबरदार गिरेगा तो मरेगा चेन हेडी होने से बाकी पैसा भले हेडी होने दे पकड़वाना है मुकार तो इन्हनि चालबाज़नि खे सग समेत गिरफ़्तार कयुनि फरी तोखे त मां ॾिसी रहंदसि मुंहिंजो नालो आहे फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी ठगी ठोड़ी हिते न हलंदी मुंहिंजो सूतली सनड़ा गुॾड़ा जॾड़ा अंधड़ा ये मुझे निबाता खादू मूंखां पैसा कसींदे मूंखे जेल मोकिलींदे छा कया जानू जाने मन फिपड़ो न गोस पुलिस वारो न दोस्त सूबेदार सूतली वठी हल इन्हनि खे थाणे ते पैसे जी मार मिली वई अथन बाक़ी थाणे जी मार माफ़ अथन छा कजे दिल जो मामलो आहे न हिननि खे थाणे ते वठी हली थो या कयां डीएसपी साहब खे फोन मजबूरी आहे छा कयां मथो जो हुकुम ताके थाणे ते हलणो पवंदो मशकिरन जो गोठ ते
35,300 रुपया है। ये करो कि 300 रुपया तू रख पान में वैरायटी आई भी 35,000 मुंचा आई तू गड़ी कादन जी के ब्याह पैसा देनी ना वो भी तमाम जिंदगी गुजरी वही ख्वाब हो या हवा का खबर आई न पई। अस्सलाम वालेकुम चाचू। वालेकुम सलाम पुट जाने कितने आए केरन कपन साए यार चाचू हिला दिया ना रोजगार की गोला में आ चाचू पोइ तूं अलूअ जे घर हलियो वञ उते तोखे रोज़गार मिलंदी बल्कि गारियूं बि मिलंदियूं। चाचू गारियूं बि भलियूं आहिनि पंहिंजो कमा खाईंदुसि पंहिंजो चाचू तुंहिंजो कोन खाईंदुसि छो मुंहिंजो खाधो पारूं तो आशा मूंखे त शर्म थो अचे अब पर ख़बर न आहे त तोखे शर्म छो नथो अचे चाचू हिन उमिरि में गुलीअ त अहिड़ियूं हरकतूं थो करी अब गुली नथो मरी पुड़ी छो मरां थधो पाणी आयलो सारो गुली मुंहिंजे धीअ जेतिरी आहे तोखे एतिराज़ छो आहे? छा गुली मुझो मतलब था आदि गुलिया के तवा धीअ न समझो वाह चाचू हिलाए से नहीं ना ॿियो न त धीअ जे के मां समझंदुमि छा इन झूमरे ईदन मूंखे वर्गलायो हो चाचू अॼु ये ॿई मूंखे मिलन इन्हनि खे जीडो कराटा सां न मारिया न त मुंहिंजो नालो कबट में रखी छॾजांइ चाचू इहे वतन त माइट विढ़ाईंदा टोनी पुट गुलूअ हवालीअ खे दर्द भरी दाह ॾिनी आहे त गुली किनी आहे सो हवालीअ हिन आचर ते फ़ैसिलो रखियो आहे। आचर ते फ़ैसिलो छो रखियो अथई आचर त चिंची रखियो हलाईंदो आहे सूमर ते रखिया उहो वरी बि सुखियो आहे हाणे असां खां हवाली फ़ैसिलो वठंदो सो बि आचर जे ॾींहं ते मुंहिंजो नालो बि धनु धोबी आहे अहिड़ी हणंदोमांसि गोभी जो घर ई हथ न ईंदुसि हा आचर जे ॾींहुं त असां छुटी कंदा आहियूं ख़ैर अची आचर त ॾिसंदासीं चाचू हिला दिया ना मूंखे पक आहे त इहो धनु धोबी तुंहिंजे सॾ ते फ़ैसिले लाइ कोन ईंदो छो कोन ईंदो पेर में कंडो लॻो अथसि या पेट में वट पिया अथसि न बाबा तकबर जी बीमारी अथसि मस्करो ऐं तकबर इहा ॻाल्हि त ठहे कोन थी धनु धोबी आहे टके जो धोबी सो बि गंद साफ़ करण वारो मुंहिंजे सॾ ते कोन ईंदो मजाल अथसि जो मुंहिंजे सॾ ते कोन अचे इहा ॻाल्हि धनुअ खे केरु चवे मां चवंदुसि धनुअ खे मां जेकॾहिं मुंहिंजे सॾ ते फ़ैसिले ते न आयो त सूबेदार सूतली खे चई किले चर्स में चालान कराए छॾींदोमांसि गुलूअ खे चओ वञी त मुंहिंजो नियापो वञी ॾे धनुअ खे त इहा विच में गोभी न आणे ठीकु आहे मां धनुअ ॾांहुं नियापो मोकिले थो छॾियां मुंहिंजे ख़्याल में त मां हिन मश्करनि जे ॻोठ में भंग थो पोखराए छॾियां भंग जा मवाली याने के अमन ई अमन वीचारनि खे केर बि घटि वधि ॻाल्हाए न पोइ बि वेठा हीअं खिलंदा न बाबा नशो हराम आहे मां तोखे इहा इजाज़त कोन ॾींदुसि ओहो बाबा बाबा नशो हराम आहे भंग भटारी हराम न आहे अरे बाबा भंग बि त नशो आहे न पोइ त साईं मानीअ में बि नशो आहे त लस्सीअ में बि नशो आहे पोइ त कणक बि न पोखियो लस्सी बि न पियो अजाई जो मवाल सां साड़ंदो मां भंग पोखींदुसि तो 100 एकड़ में ॾिसां त सही मूंखे केरु थो रोके वॾी मस्ती आहे छोरे गुलू बोतलो आहे चरियो आहे बेसमझो आहे हुनखे ॻाल्हि देरि सां सम्झ में ईंदी आहे जेकॾहिं अॼु लतीफ़ो ॿुधाएसि न त 3 ॾींहंनि खां पोइ खिलंदो हा हाणे त हू बि थी पियो आहे छा चवंदा आहिनि कननि जो कचो कंहिंजी बि ॻाल्हि ते अखियूं ॿूटे एतबार थो करे जॾहिं त हुनखे अखियूं खोले एतबार करणु घुर्जे तूं बि गुलीअ खे सम्झाए छॾे त
त गुलूअ जूं ॻाल्हियूं हिकिड़े कन खां ॿुधे ऐं ॿिए खां कढी छॾे। गुलू वीचारो आहे त माण्हू पर दिमाग़ भोलणे वारो अथसि। गुल्लू हवाली खे दाह ॾेई आयो आहे ऐं हवाली आचर ते फ़ैसिलो रखियो अथई। हाणे ॾिसूं त हवाली मश्करनि जो फ़ैसिलो कीअं थो करे। बस जहिड़ी धूड़ तेड़ो बूथ। इहो वरी कहिड़ो फ़ैसिलो हूंदो? जेको फ़ैसिलो ॿुधंदो न खिली खिली खीरो थी पवंदो। इहो आचर बि अलाए कॾहिं ईंदो। परी चवनि था त छंछर खां पोइ ईंदो आहे। फरीदिया मां तुंहिंजे करे मस्करनि जे ॻोठ में लही करे घुमंदो आहियां त माण्हू परे खां ॾिसी मूंखे सम्झी वञनि त मां टॉप जो हू आहियां। बाबा हू छा? माण्हू त हूअं बि सम्झी विया आहिनि त अवी केतिरा हू आहे। फरीदिया मूंखे तुंहिंजो वॾो फ़िक्र आहे छो त तूं मुंहिंजे लाइ पैसनि ठाहिण वारी मशीन आहीं। इन करे मां तुंहिंजी सिहत जी हिफ़ाज़त जो सुठो बंदोबस्तु कयो आहे। तूं छा थो सम्झी बाबा त माण्हू तुंहिंजो मुंहुं ॾिसी ॾिजी वेंदा आहिनि। नालो अथम फरी ऐं ॻाल्हि कंदी आहियां खरी। ईअं नाहे बाबा, असल में त माण्हुनि खे तो मञा एतिरी बदबू ईंदी आहे जो माण्हू बदबू खां ई भॼी वेंदा आहिनि। मूं तुंहिंजी जान जी हिफ़ाज़त लाइ बॉडीगार्ड रखियो आहे, सो बि मुफ़्त में। बाबा तोखे ख़बर पइजी वई छा त मुंहिंजी जान केरु आहे? मूं त हुनखे ॾाढो लिकायो हुयो। मुंहिंजो मतिलबु आहे तुंहिंजे सिर जी हिफ़ाज़त लाइ बॉडीगार्ड रखियो आहे। चरी तूं सम्झी छो नथी डीज़ल ते? हाणे सम्झी वियसि। भला बाबा इहो त ॿुधाए त कंहिंखे गार्ड रखियो अथई? टोनीअ खे। टोनी बि ठीकु आहे, हुनखे जूडो कराटे ईंदो आहे। अब ठीकु आहे, टोनी ठीकु आहे। हाणे तूं जेॾां बि वेंदी न टोनी तुंहिंजे पोयां पोयां ईअं ईंदो जीअं मालिक जे पोयां। न ग़लति मिसाल न ॾे। जीअं रेल गाॾी जे इंजन जे पोयां गाॾा हलंदा आहिनि। ठीकु आहे। पुट हवाली संगत वेठी आहे, भला हाणे फ़ैसिलो शुरू कर न। तरसो बाबा तरसो, अञा दिमाग़ जाइ कोन्हे। हिकिड़ो जग अञा भंग जो खणी वठ। ओ दिमाग़ ईअं कमु कंदो ये भाई इंटरनेट। थोड़ा पक्का घर की सारा अड़जी विया आहिनि जवान सारा। बस पुट बस, फ़ैसिलो बि करणो अथई। ए होश में ई न आहे, ही कहिड़ो फ़ैसिलो कंदो? छो बाबा छो? होश में न आहियां त बाक़ी छा में आहियां? मां को इमरजेंसी में आहियां या अस्पताल में आहियां? असल हाणे तो होश में आयो आहियां बाबा। हा बाबा तूं होश में आहीं ऐं पंहिंजे घर में आहीं। हाणे फ़ैसिलो शुरू कर। कलाक थी विया हमरा तुंहिंजे इंतज़ार में वेठा आहिनि। बाबा फ़ैसिलो क्या? मूंखे थोरो हेठि आस्ते हेठि लाइयां। ये स्पीड में हेठि लाइबो आहे छा? ये त स्पीड में दुनाड़ी भॼी पवंदो आहे। मुंहिंजा हिते स्मार्ट पार्ट बि नथा मिलनि। मां बस कई यार हवाली, हे मां बाहूं तो ॿधाए तूं रुगो असांजी जान छॾ। असां ॿाहिरि वञी एरे गेरे नथू खेरे खां फ़ैसिलो कराईंदासीं। तूं रुगो बस असां मां हथ पट। न बाबा फ़ैसिलो थींदो, अहिड़ो फ़ैसिलो थींदो जो वारनि मां मखण पियो निकिरंदो। अरे ॻाल्हाई त सिधो, वारनि मां मखण न आहे निकिरंदो, मखण मां वार निकिरंदो आहे। रख शर्त। ठीकु आहे, सभ खां अवल टोनी ॻाल्हाईंदो। मां ज़बान सां तोखे ॿुधाईंदुसि त तोखे सम्झ में कोन ईंदो। त मां डंडो खणी अचां, पोइ तोखे ॿुधाईंदुसि छा जो फ़ैसिलो आहे। हिलाओ कर में हिलाओ। ॾिठई न फरीअ जा फरड़ा ते यॾाइण असांखे ॾेई वई न रामारो। महिनत कईसीं असां ऐं खाई पई को फरी। ख़बर न आहे मूंखे त ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त एसपी उनजी ॻाल्हि छो पियो ॿुधे। वाह बुजुर्गी वाह, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह आहे? पर मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त फरीअ जा एसपी साहब सां वास्ता कीअं थिया जो एसपीअ खे हिकिड़ी फोन करे
सूतलीअ खे आङुरनि ते पई नचाए। ॾोहो तुंहिंजो नाहे, जेकॾहिं इहा हालत रही त असां त बुख मरी वेंदासीं। इन लाइ त तोखे चवां थी त हिन फरीअ जो बंदोबस्तु कर, चाहे में चूनो मिलाए ॾेस हली पवे। माण्हू मारण सोलो कोन्हे भाॼाई, बस कोशिश में लॻो पियो आहियां। वकड़ में आई न त निकाह करे घर वठी ईंदोसांसि। छा 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 7.5 ख़ैर थींदई। मां पी फरीअ जे लाइ कबर खोटिया ऐं तूं वरी हुन जे लाइ मोड़ तो ॿधी। हा न भाॼाई, ओचितो ज़बान ते सच अची वियो। हिते बि वठ डंडो वठ। फरी जाते भी मिलई न हिन डंडे सां हुनखे उफट मारियूं अच। जेकॾहिं फरी बची वई न त तूं जेल में हलियो वेंदे। जेकॾहिं फरी मरी वई न त कंहिंखे ख़बर ई कोन पवंदी त हिन फूसड़ीअ खे कंहिं मारियो। डंडो गोरो आहे, धक्की हिकिड़ो लॻंदसि। तो फिक्र न कर भाॼाई, फरीअ खे इहे पैसा ॾाढा महांगा पवंदा भाॼाई। त पोइ वञ, मां हिन फरीअ जे कांधे पे जो बंदोबस्तु थी कयां। इहो ख़र्च बि असां कंदासीं छा? नकाद न मिड़ई मूं इहो डायलॉग हयो। ठीकु आहे, दुआ कजाए भाॼाई त कामयाब थी मोटी अचां। जाॾे पेर ताॾे मोचड़ा। वाह भाॼाई वाह, या दुआ थी ॾे या पारा तो। अॼु न छॾींदोमांसि, फरी अचे थो। ठीकु आहे, हाणे सभु चुप कयो। फिरियादी पंहिंजी फिरियाद तो ॿुधाए। हवाली साहब, मां न पंहिंजी ज़ाल सां ॾाढो प्यार कंदो आहियां। अला इहो त सभई पंहिंजी ज़ाल सां प्यार कंदा आहिनि। माण्हू शादी प्यार लाइ कंदो आहे। हवाली, मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न तूं। कहिड़ी तुंहिंजी ॻाल्हि ॿुधां? तो त अॻु में ई ॻाल्हि ग़लति कई। त पोइ धनु मुंहिंजी ज़ाल सां प्यार छो थो करे? जेकॾहिं ज़ाल तुंहिंजी आहे त पोइ धनु हुन सां प्यार छो थो करे? त पोइ हाणे मूंखे केरु ॿुधाईंदो त धनु गुली सां प्यार छो थो करे? हवाली साहब, सेठ धनु पाण ॿुधाईंदो। धनु तूं ई ॿुधाए, तूं पराई ज़ाल सां प्यार जूं ॻाल्हियूं छो कयूं? इन करे त मां गुलीअ खे पंहिंजी धीउ सम्झंदो आहियां। पंहिंजी धीउ सां प्यार करणु ॾोह कोन्हे। बराबरि ॾोह नाहे। इहा त सुठी ॻाल्हि आहे। हा, इहा त भली ॻाल्हि आहे। गुलू, हाणे तूं ॿुधाए छा थो चवीं? पोइ मूंखां ग़लती थी वई न मुंहिंजे यार हवाली। ग़लती न, ग़लत फैमिली थी वई। ही डंडो इन्हनि सभिनी लाइ आहे। गुलूअ खे कुट को ॾेई सीन ख़तम तुझो सनम ही मां, तुझो सनम आहियां। तुझो जनम ही मां, तुझो जनम आहियां। अस्सलाम वालेकुम। मुंहिंजी चिलकड़ी चाकलेटी असल में मूंखे मोकल कान मिली, इन जे करे मां अची कान सघियुसि। बाक़ी ही मुंहिंजे साम्हूं केरु बीठो आहे? हे मां बज़ाते खुद पाण। पोइ कीअं तो चनी तो मूंखे मोकल कान मिली ऐं मां अची कोन सघियुसि? कूड़ा न फौरन अची न सघियुसि न। मां तोसां नथी ॻाल्हायां। छो वात में गुटको पियल थई छा? न, मां तोखां रुठल आहियां। आई छो रुठी आई? केड़ी देर करे था यार, अजो केड़ी देर करे था। वो रुठाई रहने पर हुजन हयाती, हो रुठाई रहने पर हुजन हयाती। भली प्या विढ़ने सुना, ओ भली प्या विढ़ने सुना। ओ भली प्या विढ़न पर हुजन हयाती। छॾ हिन सुरीले राग खे बेसुरा। इहो ॿुधा त शादी हाल मां मूं लाइ छा आंदो अथई? मां तुंहिंजे लाइ हॾो आंदो, पर रस्ते में ई कुतो खसे। मिठा इहो जेको हवाली आहे न। ख़बरदार चिलकड़ी, इन जो नालो न खण।
इन सां मूंखे साड़ थो थिए इन जी दौलत ॾिसी तो मूंखे धिके धार कयो मुझे गाल तो ॿुध न इन किन्ने मवाली मूंखे रिजेक्ट करे छॾियो मूंसां शादी कोन कयई किन्नो खे चाहे जो इन गाल जी रोए हल मां तोसां नथो ॻाल्हायां तूं ऐं माणे ॿई कॾहिं न सुधरंदो हे ड्रामो ख़तम थी वेंदो पर तव्हां ॿिन्ही जा अरकान साॻा ई रहंदा मां हवालीअ लाइ न उनजी दौलत लाइ थी रोआं किरोड़े रुपया हथनि मां हलिया विया अरे पैसो अचणी वञणी शइ आहे चरी प्यार अमर हलिया त हली ॿई पाण बाग में फिल्मी गाना ॻायूं अच्छा साहब सोची पियो या प्यालो करे वई अरे निंड पियो हूंदो साहब अरे क्या अलाए साहब ख़बर ई कान थी पए अलाए हाल हयात आई मुंह वालो आई साहब हिते त ईअं वेठो आई कहिड़ी चिब चोडेल ते वेठी आहे अरे मां सोचे रहियो आहियां त जहाज उॾामे कीअं थो अरे न सुमर मां इहो सोचे रहियो आहियां त असां पुलिस वारनि जे मुक़दर में प्यार छो लिखियलु कोन्हे इन करे जो प्यार इंसान कंदा आहिनि जिन में इंसानियत हूंदी आहे अच्छा मां बि चवां त माण्हू मूंखे हिकार ते नज़र सां छो था ॾिसनि साहब अव्हांखे इहो ख़्यालु छो आयो इन करे जो मूंखे सुगड़ सां प्यार थी वियो आहे अदा त पोइ सुगड़ सां प्यार जो इज़हार छो नथो करी मां जॾहिं बि सुगड़ खे चवंदो आहियां सुगड़ सियाणी आई लव यू त सुगड़ चवंदी आहे आई लव यू टू अरे न चरिया सुगड़ चवंदी आहे त खीसे में पैसा घणा अथई त मां हुनखे ख़ाली खीसा ॾेखारींदो आहियां पोइ त हू चंबा ॾयूं हली वेंदी आहे अस्सलाम वालेकुम मिस्टर ऑफिसर वालेकुम अस्सलाम असां नेब जे तरफ़ां आया आहियूं असांखे मवाले जी तलाश आहे जंहिंजे नाले सां बैंक अकाउंट में 20 करोड़ रखियल हुया अबा सॼी सिंध मवालनि सां भरी पई आहे तव्हां अलाए कहिड़े मवाली जी तलाश में आहियो मश्करनि जे ॻोठ वारो मवाली मश्करनि जे ॻोठ में त मवाली न आहिनि सभु हवाली आहिनि बहितर आहे त अव्हां चरनि जे ॻोठ वञो असां मवाली खे पाण ई ॻोल्हे वठंदासीं सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा मश्करनि जो ॻोठ अथई